वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां ईरान जे सफ़ीर रज़ा अमीरी मुक़दम जी मुलाक़ात ख़िते जी सूरतहाल ऐं अमन लाइ कोशिशुनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ात में ईरान अमेरिका तकरार जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी। पाक ईरान ॿिए तरफ़नि लाॻापन ऐं इलाक़ाई सूरतहाल ते बि ॻाल्हियूं थियूं। शहबाज शरीफ़ ॻाल्हियुनि जे ॿिए दौर में ईरान जी शमूलियत ते ज़ोर भरियो। ईरानी सफ़ीर तकरार जे हल लाइ पाकिस्तान जे सिफ़ारती कोशिशुनि खे साराहियो। वज़ीर आज़म पारां ईरानी सुप्रीम लीडर मुज्तबा ख़ामनाई लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। ईरानी सफ़ीर जी ईरान अमेरिका तकरार जे हल लाइ ॻाल्हियुनि जी मेज़बानीअ ते पाकिस्तान जी तारीफ़ कई। नायब वज़ीर आज़म परॾेही वज़ीर इसहाक़ डार सां बरतानवी हाई कमिश्नर जैन मेरिट जी मुलाक़ात में ख़िते जी मौजूदा सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ॿिन्ही धुरनि जो तकरारनि जे पुरअमन हल लाइ ॻाल्हियुनि ऐं सफ़ारतकारी जी अहमियत ते ज़ोर। बरतानवी हाई कमिश्नर जो चवणु आहे त अमेरिका ऐं ईरान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण में पाकिस्तान जो किरदारु साराह जोॻो आहे। सिंध हुकूमत पारां अवाम खे सफ़री सहूलियतूं फ़राहम करण जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमण जे कोशिशुनि सां टंडो अलायार खां हैदराबाद ताईं पीपल्स बस सर्विस जे नए रूट जो इफ़्तिताह कयो। ॿिन्ही शहरनि जे रहवासियुनि में ख़ुशियुनि जी लहर छायल। टंडो अलायार खां हैदराबाद ताईं पीपल्स बस सर्विस जे इफ़्तिताह तक़रीब MNA ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी, MPA अंजाद पिताफ़ी ऐं PP ज़िले सदर ज़हीर अब्बास पिताफ़ी इफ़्तिताह कयो। ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी टंडो अलायार जे अवाम खे तोहफ़ो ॾिनो आहे। ख़्वाहिश आहे त टंडो अलायार खां मटियारी मीरपुर खां टंडो मोहम्मद खान रूट ते बि बसूं हलनि। पीपल्स बस सर्विस शुरू थियण जो क्रेडिट शर्जिल इनाम मेमण ॾांहुं वञे थो। इमदाद पिताफ़ी चवे थो, शर्जिल इनाम मेमण मूं सां वाइदो कयो हो जेको अॼु पूरो करे ॾेखारियईं। टंडो अलायार खां चंबड़ चंडोमरी ऐं संजर चांग ताईं पीपल्स बस सर्विस ॾिनी वेंदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं रेलवे वारे वज़ीर हनीफ़ अब्बासी जी सदारत हेठि इजलास। सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमण नासिर हुसैन शाह, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि जी शिरकत। कराची सर्कुलर रेलवे ऐं सब अर्बन ट्रेन सर्विस बहाल करण ते इतफ़ाक़ कयो वियो। कराची खां रोहड़ी ऐं जैकबाद ताईं न्यू ट्रेन सर्विस शुरू करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ ऐं सिंध विच में राब्ता वधीक मज़बूत बणाइण ऐं इंफ्रास्ट्रक्चर जे बहितरी ते इतफ़ाक़। रेलवे ट्रैक्स सां गॾु ग्रीन कॉरिडोर ऐं वणकारी मनसूबो शुरू करण ते इतफ़ाक़ कयो। इजलास दौरान रेलवे जी ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ सख़्तु ऑपरेशन शुरू करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त कराची खां तुर्त मुयसर ऐं सस्ती पब्लिक ट्रांसपोर्ट जी ज़रूरत आहे। हाई रिस्क क्रॉसिंग्स खे तुर्त अपग्रेड कयो वञे। अवामी तहफ़्फ़ुज़ पहिरीं तरजीह आहे। ट्रांसपोर्ट निज़ाम खे जदीद बणाए अवाम खे बहितर सहूलियतूं फ़राहम कंदासीं। रेलवे वारे वज़ीर पारां मलीर हाल्ट अंडरपास जी तामीर लाइ NOC तुर्त जारी करण जी हिदायत। ज़िला इंतिज़ामिया खे रेलवे जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़तमु कराइण लाइ मुमकिन सहकार जी बि हिदायत। हनीफ़ अब्बासी चयो त गॾियल कोशिशुनि सां रेलवे निज़ाम खे जदीद ऐं एतमाद जोॻो बणाए वेंदो। रेलवे जी ज़मीन क़ौमी असासो आहे, उन जो तहफ़्फ़ुज़ यकीनी बणाए वेंदो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि मुल्क में बिजलीअ सां हलंदड़ गाॾियुनि खे हथी वठाइण जो इजलास। मुल्क में इलेक्ट्रिक व्हीकल्स खे हथी वठाइण तेज़ आणण लाइ क़दमनि में तेज़ी आंदी वञे। वज़ीर आज़म जी हिदायत। शहबाज शरीफ़ चयो त इलेक्ट्रिक मोटरसाइकिलनि ते मिलंदड़ सब्सिडीअ में शफ़ाफ़ियत यकीनी बणाई वञे। क़ौमी पॉलिसी खे लाॻू करण में वधीक तेज़ी आंदी वञे। इजलास खे EV जी मुल्कगीर सतह ते वधाइण लाइ जारी क़दमनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ईरान जंगबंदी में वाध जो ऐलान। सामूंडी लंघ हुर्मुज़ जी नाकाबंदी बरक़रार रख। पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फील्ड मार्शल आसिम मुनीर जी दरख़्वास्त ते ईरान ते हमिलो मुलतवी करे छॾियो आहे। ईरान जी हुकूमत अंदरूनी तौर ते टुटल आहे, तंहिं करे हू ईरान जी गॾियल तजवीज़ अचण ताईं इंतज़ारु कंदा। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो सोशल मीडिया ते बयान चवे थो, जंगबंदीअ बावजूदि अमेरिकी फ़ौज ईरान जी नाकाबंदी जारी रखंदी ऐं सूरतहाल ते नज़र रखी वेंदी। डोनाल्ड ट्रंप जो जंगबंदीअ में वाध हिक तरफ़ो क़दम आहे। ईरान अमेरिका जूं ॻाल्हियुनि लाइ रखियल शर्तूं मुकमल तौर ते रद्द करे छॾियूं। ईरानी स्पीकर जे सलाहकार जो चवणु आहे त ट्रंप जी जंगबंदीअ में वाध जी का बि अहमियत नाहे। नाकाबंदीअ जो तसलसल बमबारीअ खां मुख़्तलिफ़ नाहे। शिकस्त खाईंदड़ धुर शर्तुनि जो हुकुम नथी ॾेई सघे।